तव्हां छा चवंदव त इख़्तिलाफ़ राय में अख़लाक़ जो बहितरीन मुज़ाहिरो कीअं करे सघिजे थो? नज़रियाती इख़्तिलाफ़ जेको आहे बुनियादी तौर ते नज़रियाती इख़्तिलाफ़ रहमत हूंदो आहे। इल्मी इख़्तिलाफ़, नज़रियाती इख़्तिलाफ़ जहालतनि जे पर्दनि खे चाक करे हटाए करे इल्म ॾांहुं वठी वेंदो आहे। नज़रियाती इख़्तिलाफ़, अगरि नज़रियाती इख़्तिलाफ़ आहे, हिकु नज़रियो मुंहिंजो आहे, हिकु नज़रियो आहे तव्हांजो, हिकु नज़रियो आहे साईं जो। हर नज़रियो जो इज़हार करण ऐब नाहे, नज़रिए खे मुसलत करण ऐब आहे। मुंहिंजो नज़रियो आहे, मुंहिंजो नज़रियो मूं वटि आहे, उन जी का मूं वटि एविडेंस हूंदो, को दलील आहे, को बुनियाद उन नज़रिए जो आहे। भलो इंसान, भलो उस्ताद, मुरबी उहो आहे जेको नज़रिए में या पंहिंजी ॻाल्हि में कंहिं राय खे ॿिए ते मुसलत न करे, नज़रियो पेश करे। जीअं क़ुरान मजीद में भी आहे, खुद दीन जहिड़ी अज़ीम नेमत जे लाइ बि इहा आहे, लकुम दीनुकुम वलिय दीन। जेॾीमहिल नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दीन खे पेश कयो त दीन में इजबार कोन कयो अथसि, कंहिंखे मजबूर कोन कयो अथसि तो इन दीन जेको मो दीन आंदो आहे सभिनी खां भलो आहे, आदियाननि मंझां सभिनी खां भलो आहे। हालांकि हक़ीक़त इहा आहे त दीन हक़ीक़त में दीन इस्लाम आहे, ॿिया अदियान उन जे मुक़ाबले में न आहिनि, दीन इस्लाम आहे। लेकिन उन्हें दीन इस्लाम जहिड़े नज़रिए में भी पैगंबर खे इख्तियार न आहे त कंहिं ते इजबार करे, कंहिंखे मजबूरन दीन ॾांहुं आणे। त जेको तव्हां आम मुआशिरे में अगरि को पंहिंजो नज़रियो, को पंहिंजो फ़लसफ़ो, को पंहिंजी थ्योरी, को पंहिंजो अक़ीदो कंहिं ते मुसलत करणु चाहे, उहो साइंसी अक़ीदो हुजे, इल्मी अक़ीदो हुजे, मज़हबी अक़ीदो हुजे, कहिड़ो बि नज़रियो तव्हां कंहिं ते ॿिए ते मुसलत नथा करे सघो। ऐं अख़लाक़ इजाज़त नथो ॾिए त तव्हां कंहिं इल्मी बहस में बद अख़लाक़ी कयो। ऐं अगरि को इंसान इल्मी बहस में बद अख़लाक़ी थो करे त नतीजो इहो थो निकिरे त उहो शिकस्त खाई थो वञे। उन जी दर हक़ीक़त शिकस्त ई आहे, जज़्बाती इन करे पियो थिए जो हू पंहिंजी राय ते इस्तदलाल कोन थो रखे, उन वटि का दलील कान्हे का, इन करे हू मुसलत, ज़बरदस्ती मुसलत अख़लाक़ जूं हदूं किरास थो करे। लिहाज़ा बहितरीन इंसान इहो आहे जेको पंहिंजी गुफ़्तगू, पंहिंजे इल्मी गुफ़्तगू, पंहिंजे नज़रिए, पंहिंजे मकाले, पंहिंजी थ्योरी खे अख़लाक़ जे दायरे में रखी करे पेश करे ऐं उन ते पंहिंजे ॿिए खे, साम्हूं वारे खे मञराए क़ाइल करे। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु।